अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं मां आहियां फराशा। सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। बाजोड़ में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो नाकाम, 12 दहशतगर्द मारिजी विया, 11 जवान शहीद। ISPR मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे गडि॒यल चेक पोस्ट ते हमले खे नाकाम बणायो वियो। दहशतगर्द बारूद सां भरियल गाड़ी चेक पोस्ट जी दीवार सां टकराए छॾी। धमाके सबबि हिक बाड़ी बि शहीद थी वई। ISPR मूजिब धमाके सबबि वेझनि इमारतुनि खे नुक़सान पहुतो, 7 ॼणा ज़ख़्मी। भारतीय हिमायती याफ़्ता दहशतगर्दनि शहरुनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दुनिया बारूद जे ढेर में तब्दील थी चुकी आहे। हल न थींदड़ सियासी तकरारनि सबबि आलमी बहरान वधीक शिद्दत अख़्तियार करे रहियो आहे। पाइदार तरक़ी ऐं इंसाफ़ खां सवाइ आलमी अमन जो ख़्वाब पूरो नथो थी सघे। वियाना में गडि॒यल क़ौमुनि जे अहतमाम हेठि मुनक़िद कयल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत सिंधु दरिया ते पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमाल करे रहियो आहे। पाणी पाकिस्तान जी 24 करोड़ अवाम जी ज़िंदगी ऐं रोज़गार जी ज़मानत आहे। दुनिया खे हिन वक़्तु केतिरनि ई बहराननि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। माहौलियाती तब्दीली ऐं वधंदड़ आबादीअ सबबि कुदरती वसीला ख़तम थी रहिया आहिनि। बानी PTI जे इस्पताल मुंतक़िलीअ लाइ इस्लामाबाद में धरणो 5 ॾींहं बि जारी। PTI ऐं अपोज़िशन असेंबली मेंबर ऐं सेनेटर्स मुसलसिल सरापा एहतिजाज बणियल। KPK जे वॾे वज़ीर सोहेल आफ़रीदी चयो आहे त हुकूमत असांजो को बि मुतालबो पूरो नाहे कयो। KPK में अवाम एहतिजाज पाण शुरू कयो आहे। PTI कारकुननि पारां रिश कई इंटरचेंज बंदि करण सबबि गाॾियुनि जूं कतारूं। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त PTI ऐं हुकूमत विच में के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। जेकॾहिं PTI खे कंहिं एहतिजाज या इदारनि ते चढ़ाईअ जो शौक़ु आहे त उन जे नतीजनि लाइ तयारु रहे। PTI बानी जूं अखियूं ख़राब थियण वारे मामले ते प्रोपेगेंडा कई पई वञे। जॾहिं त इलाज ऐं ॿिया मामला तइ थी चुका आहिनि त पोइ रोड छो बंदि कया पिया वञनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी चयो आहे त काफ़ी दोस्त PTI बानी जी सिहत खां वधीक पंहिंजी सियासत लाइ फ़िक्रमंद आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी नियत सही हुजे हा त मामला काफ़ी ॾींहं अॻु हल थी वञनि हा। इतलात वारे वज़ीर अता ताड़ चयो आहे त डील या रियायत जूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। हुकूमत बानी PTI जो इलाज यकीनी बणायो। माहिर डॉक्टरनि बि संदसि बि मुआइनो कयो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। लंदन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अता ताड़ वधीक चयो आहे त बानी PTI जी सिहत जे हवाले सां जेको मामिलो हो उहो हल थी वियो। PTI ऐं अपोज़िशन खे वाज़े पैगाम आहे त बानी PTI जी सिहत ते सियासत न कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे केरु बि टोड़े नथो सघे। पाकिस्तान खे सिंध ठाहियो ऐं बचाइण में बि सिंध अॻियां आहे। 4 साल बानी PTI जे न फैज़ हमीद जी हुकूमत हुई। फैज़ हुकूमत खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं कबी आहे। विहाड़ी में मेड़ाके खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुकुमरानीअ लाइ लचक ऐं सियासी बलोगत ज़रूरी आहे। जेल ड्रिॼण वारनि लाइ न पर मुड़सनि लाइ हूंदा आहिनि। ज़राअत जी बहितरीअ सां ई मुल्क तरक़ी कंदो। हारियुनि खे सहूलतूं फ़राहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। बांग्लादेश जे नए चूंडियल वज़ीर आज़म तारिक रहमान उहिदे जो हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे वज़ीरनि ऐं नुमाइंदनि जी शिरकत। पाकिस्तान तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल तक़रीब में शरीक। पार्लियामेंट मेंबरनि बि हलफ़ खणी वरितो। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। बांग्लादेश जे आम चूंडुनि में BNP वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी हुई। कराची में CTD जो घर ते छापो। मुक़ाबले में 4 दहशतगर्द मारिजी विया। शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े में CTD जी कार्रवाई फायरिंग जी ॾे-वठ में 2 अहलकार ज़ख़्मी। CTD इख़्तियारनि मूजिबि छापे दौरान 3 दहशतगर्द फ़रार थी विया। गिरफ़्तार 3 दहशतगर्दनि जी निशानदही ते छापो हंयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ़्तार दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले दौरान घर में मौजूदु 4थों दहशतगर्द मारिजी वियो। मलीर वेझो M9 मोटरवे ते ख़ौफ़नाक रोड हादसो। 4 ॼणा फ़ौत, 10 खां वधीक ज़ख़्मी। M9 मोटरवे ते तेज़ रफ़्तार मुख़्तलिफ़ गाॾियूं पाण में टकराइजी वयूं। हादसे सबबि 3 औरतुनि समेत 10 ॼणा फ़ौत थी विया। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल। इमदादी सरगर्मियूं जारी। हादसे बाद M9 मोटरवे ते ट्रैफ़िक जी रवानगी मुतासिर थी वई। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह नोटिस वठंदे लाॻापियल इख़्तियारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। ज़ख़्मियुनि खे फ़ौरी ऐं बहितर तिबी इमदाद ॾियण जी हिदायत।
चंबड़ में नींगर ट्रैक्टर हेठां अची चीपाची फोत गोठ बहादुर जलवाणी में हादसे सबब 10 वरहनि जो वारिस अली पुट सजाद अली जलवाणी फोत थी वियो। रुक फार्म भरिसां नेशनल हाईवे ते ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 20 वरहनि जो मुजाहिद अबड़ो फोत। बख्शापुर वेझो इंडस हाईवे ते नामालूम गाड़ीअ जो टक्कर लॻण सबब मोटरसाइकिल सवार नादिर अली भंगवार फोत थी वियो। चक में 2 महीना अॻु दोस्त हथां क़तल थियल रहीम बख्श जागराणी जे खून जो निबेरो धुरियूं खीरखंड सरदार मीर आबिद खान संदराणीअ जी सरपंच हेठि निबेरे में इल्ज़ाम हेठि आयल नवाब महर वारी धुर मथां 50 लख रुपया ॾंड विधो वियो। ॾंड जी रक़म मां 12 लख रुपया मौक़े ते ई अदा कया विया। बक़ाया रक़म 6 किस्तुनि में अदा कई वेंदी। तंगवाणी ऐं उन जे भरपासे वारनि ॻोठनि में उरड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿाड़ो उरड़ीअ सबब ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। ॻोठ करीम खान बहलकाणी में 5 वरहनि जो अदब हुसैन पुट चाकर बहलकाणी उरड़ीअ सबब फोत। उरड़ीअ में मुब्तला केतिरा ई मासूम ॿाड़ा ज़िंदगी ऐं मौत जे बिवाटे ते बीठल। ॻोठाणनि पारां सिहत वारियूं सहूलतूं फराहम करण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात कणिक जे फ़सुल खे नुक़सान। कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते हल्की बरसात तेज़ वसकारे जो इम्कान। लारकाणी कंबर शहदादकोट वारे पनुआकिल ऐं रोहड़ीअ में बरसात। ख़ैरपुर पीर जो ॻोठ पिरियालो तंगवाणी करमपुर मोहब्बत डेरो ऐं ॿियनि शहरनि में बि बादल बरसी पिया। किथे हल्की त किथे तेज़ बरसात। कणिक जो फ़सुल मुतासिर बिजली ग़ाइब। नवाब वली मोहम्मद में क़तल थियल पीउ ऐं धीउ समेत 3 घर भातियुनि जा लाश रखी धरणो। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इस्माइल भंड जे धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां इमदाद भंड संदसि न्याणी ऐं भाइटी मारिजी विया हुआ। वाक़िए ख़िलाफ़ वार सरापा एहतजाज। क़ौमी शहरा ते लाश रखी धरणो इंसाफ़ जो मुतालबो। 3 घर भातियुनि जे क़तल जो केस हाजन भंड रोशन भंड बिलावल भंड ग़ुलाम अब्बास भंड समेत 12 जवाबदारनि मथां दाख़िल।